वही भूमि पेठी सारी दसने सिंध के दानश्वर मोहब्बत सिंधिया दिल्ली संगत के अवुण सेक्रेटरी जनरल मोहतरम ताज जो साहब के गुजारिश है तो जो स्टेज पे मोहतरम गुल हसन लाखो साहब रतो सूरज उभरियो झंडा पिया झूलन ॾेई हथ हथन में बेड़ी चा हलन सदा सुख हुजनि दिलबर पंहिंजे देश में ही सिटूं असांजे यार तरह जा मुरकणूं मरकणूं ऐं बगणूं दोस्त गुलसन लाखो ये सिटूं उन जूं हुयूं इहा मूंखे अॼु ख़बर पई त ही टेकट में विया हुआ मां तॾहिं स्कूल में हूंदो हुउसि गुलसन खे मूं ॿ गुण चयो आहे बहु माना घणो सराइकीअ जो लफ़्ज़ आहे ॿ गुण माना जंहिंमें घणा गुण हुजनि आउं सम्झां त हिते दोस्तनि ख़ासि करे सागर ऐं हाणे जेको दोस्त आयो उन ॿिन्ही हिन जे समूरनि गुणनि जो विस्तार कयो आहे गुलसन को वॾो शाइर न आहे ऐं न ई हुन पाण खे कॾहिं को वॾो शाइर सॾियो आहे हू दोस्तनि जो दोस्त आहे हाणे हिकु दोस्त हज़रत अली अलैहिस्सलाम जो कोल हिते पढ़ियो हज़रत अली अलैहिस्सलाम चयो आहे त दुनिया में बदनसीब उहो माण्हू आहे जंहिंजो को दोस्त न हुजे ऐं आउं सम्झां थो इन हवाले सां गुलसन इंतिहाई ख़ुशकिस्मत आहे जंहिंजे दोस्तनि जो शुमार न आहे हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जा रुॻो दोस्त हूंदा आहिनि दुश्मन न हूंदा आहिनि ऐं आउं सम्झां थो त गुलसन जो शुमार उन्हनि में थिए थो हिन जो को दुश्मन ॻोल्हे त भले ॻोल्हे पर मूंखे नज़र नथो अचे हिन पंहिंजनि सां त प्यारु कयो आहे पर जिन खे पथर उछलाया हूंदा उन्हनि खे बि हिन प्यार भरी जेका मोट ॾिनी हूंदी तॾहिं त ही नुगरियूं बीमारियूं खणी बि हर वक़्तु खिलंदो बकंदो रहे थो ऐं आम ॿोलीअ में करे करे यारनि खे गाननि जा गुल बि अची रहंदो आहे त उहो हिन जे अंदर जो इंसान जहिड़ो आहे जंहिं माण्हूअ जे अंदर जो इंसान जहिड़ो आहे उहो मरण घड़ीअ ताईं उनजे मुंहं तां मुनकरे वेंदी आहे छाकाणि त हुनजो इंसानियत में वेसाउ हूंदो आहे ऐं जेके माण्हू इंसानियत में वेसाउ रखंदा आहिनि उहे मरंदा न आहिनि छो त अहिड़ा जेकॾहिं मरी बि वेंदा आहिनि त उन लाइ भिटाई कंदो आहे त मरण अॻे जे मुआसे मरी थिया न मात हूंदासीं हयात जीअण अॻे जी जिया ही असांजे विच में आहे असीं उन ते ॻाल्हायूं पिया उनजी ख़ूबियुनि जो वस्तार कयूं पिया दोस्त इहो चयोसि हज़रत अली साईं चयो आहे त मूमिन उहो आहे जंहिंजो जंहिंजी मिटीअ सां मोहबत आहे आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त लतीफ़ साईं इहा जेका सिट चई हुई त साह न कंहिं शइ में जेकी मंझि तुरा जेको मिटीअ में आहे उहो ॿिए कंहिं शइ में न आहे ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम खे उन करे ई अबू तुराब सॾियो वेंदो आहे त उहे माण्हू
उहे शख़्स कॾहिं मरी नथा सघनि जेके मिटीअ सां मोहबत कनि था, जिन जी मिटीअ सां मोहबत आहे। हिते कंहिं दोस्त चयो त असां ज़िंदा दोस्तनि सां रिहाणियो रहूं, असां था छो त असांजे मुर्दा परस्तीअ जो इल्ज़ाम आहे। आउं हमेशह इन शइ खे रद्द कंदो आहियां त इहा मुर्दा परस्तीअ जी असांजे क़ौम ते तुहमत आहे, इल्ज़ाम आहे। पाण हिते चऊं था उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे पंहिंजे ज़िंदगीअ में इज़त कान मिली, उस्ताद बुखारी के पंहिंजे ज़िंदगीअ में इज़त कान मिली, शेख अयाल खे पंहिंजे ज़िंदगीअ में इज़त कान मिली, साईं जीएम सैद पंहिंजे ज़िंदगी में पंहिंजे फ़िक्र समेत बाइज़त न हो। अब्दुल वाहिद आरिसर खे पंहिंजे ज़िंदगीअ में माण्हुनि मोट न ॾिनी, बशीर ख़ान कुरैशीअ खे पंहिंजे ज़िंदगीअ में माण्हुनि मोट न ॾिनी, राशिद मोराईअ खां वठी उस्ताद बुखारीअ ताईं, मोहम्मद ख़ान मजीदीअ खां वठी सरवेज सिजावली ऐं इब्राहिम मुंशीअ ताईं, या असांजे ख़लील खोसे ताईं, छा माण्हुनि उन्हनि खे मोट न ॾिनी आहे? सिंधी क़ौम जहिड़ो सादिक फ़क़ीर चवंदो, माण्हू चवंदा आहिनि त सिंध में मोहबत कान्हे, जे मूंखे ऐं दावा सां थो चवां जेतिरी फ़न सां, जेतिरी फ़नकारनि सां सिंध मोहबत करे थी, दुनिया जी का बि धरती नथी करे। असां अहिड़ा आम कारकुन आहियूं, क़ौमी कारकुन, साईं जीएम साहिब जा हिकिड़ा नंढड़ा कोयला आहिनि। सॼी सिंध में जिते वञूं था, माण्हू जंहिं मोहबत सां मिलनि था, जंहिं प्यार सां मिलनि था, असीं सम्झूं था त असां जेको को टको पैसो पोरियो कयो आहे, उन खां वधीक इज़त मिले थी असांखे। तव्हां पंहिंजे धरतीअ सां मोहबत करे ॾिसो, पंहिंजे माण्हुनि सां सचा ऐं वफ़ादार रही ॾिसो, माण्हू छो न तव्हां सां मोहबत कंदा? इहे रोइणा उहे माण्हू रोअनि था जिन करे माण्हुनि सां न प्यार कयो आहे, न माण्हुनि सां मोहबत कई आहे, न धरतीअ सां प्यार कयो आहे। गुलशन जिते बि वञे थो मान पाए थो, सन जे सरज़मीन ते वञे या कराची वञे, सकरन वञे या हैदराबाद अचे, हू पाण ॿियनि खे इज़त ऐं एहतराम ॾिए थो, मोहबत ऐं प्यार ॾिए थो, त माण्हू बि खेसि उहा मोट ॾियनि था। भले उहे टंडे आलम जे रेलवे स्टेशन ते हुजे या कराचीअ जे रेलवे स्टेशन ते हुजे, माण्हू कराची वारे या जेको कोठड़ी रहंदो उन में वञी मानियूं खाईंदा आहिनि, हिन वटि रातियूं वञी ठिकंदा आहिनि। जॾहिं कंहिं बि को अहिड़ो ॾुखियो वक़्तु ईंदो आहे कंहिं कारकुन ते, उहो हिन वारी कोठड़ीअ ते सुम्हंदो आहे। त इहो जेको माण्हुनि जे दिलनि में जेको माण्हू जाइ जोड़ींदो आहे, आउं सम्झां थो उन जहिड़ो सभाॻो ऐं सादतमंद इंसान न आहे। ज़िंदगी छा लाइ मिलंदी आहे? ज़िंदगी में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा कंदा आहिनि चई कुझु कोन थींदो, ऐं वाक़ई उहे ज़िंदगी में कुझु करे न सघंदा आहिनि। ॿिया माण्हू हूंदा आहिनि त असीं सभु कुझु करे सघूं था, ऐं हीअ दुनिया जी जेका बि हुस्ना की आहे उन्हनि माण्हुनि जे पोइ ऐं अमल में न थींदो। ही बल्ब, ही कुर्सियूं, ही गिल्म, ही साउंड, कंहिंजो माण्हूअ जो पूरो आहे जिन चयो आहे त असां कुझु करे सघूं था। त ही मां कॾहिं हिन खे मायूस न ॾिठो आहे। असांजा माण्हू चवनि बाबा साईं जी केॾो पूरो कयो, नतीजो कहिड़ो ॾिठो, का शइ असांखे न मिली। अॼु तव्हीं फ़ख्र सां सिंधी थी ॻाल्हायो था, सिंध जे अॼु सिंध असेंबलीअ जो वॾो वज़ीर जेकॾहिं सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाईंदे चए थो त वफ़ाक़ छा सिंध वफ़ाक़ जी कानूनी आहे, इहो जीएम साहिब जी फिक्र जी आहे। असां जेके लफ़्ज़ लिखंदे ऐं ॻाल्हाईंदे फटका खाधा, कोड़ा खाधा, अॼु हुक्मराननि खे उहे ॻाल्हाइणा पवनि था। सलीम साफ़ी जियो जो हिकिड़ो एंकर पर्सन आहे,
उन हिकिड़े जरगे में ज़िंदगीअ में पहिरीं ग़लती कई असां अदीबनि खे घुरायूं सदाई सियासतदाननि खे घुराईंदो आहे असां जेके अदीब पहुतासीं हिकिड़ो सिराइकी हिकिड़ो बलोच हिकिड़ो पठाण ऐं उर्दूअ खे छॾे बाक़ी असां सभु अदीब हिकु थी वियासीं असां जॾहिं उते ॻाल्हायो ऐं उनखां पोइ पाण में कचहरी कई त मूं सिराइकीअ जे आशिक़ बोज़दार खे चयो त आशिक़ बोज़दार तो हिकिड़ो किताबु लिखियो हो असीं क़ैदी तख़्त लाहौर ते उन किताब लिखण सां तोखे जेल में विधो वियो ऐं तुंहिंजो किताब ज़ब्त कयो वियो पर अॼु तुंहिंजे किताब ऐं तुंहिंजी सोच क़ौमी असेंबलीअ जो ऐवान फ़तेह करे वरितो आहे चई कीअं मुंहिंजो जंहिं माण्हूअ ते जुमिलो ॻाल्हायो उहो सचो आहे या उन जुमिले सां न पर आसिफ ज़रदारी क़ौमी असेंबलीअ में चयो त असीं तख़्त लाहौर खे बि थी नथो मुंहिंजो तुंहिंजे नज़रिए क़ौमी असेंबलीअ खे फ़तेह करे वरितो हिकिड़े वक़्त में मौजूदु चवंदो त जीअं माना मरे पाकिस्तान ऐं पोइ दुनिया ॾिठो जमायत इस्लामी जे पंफलेटनि ते जीअं सिंध वसे सिंध हाणे सिंधू देश ग़लति आहे बाक़ी जीअं सिंध उहो मरे पाकिस्तान वारा जीअं सिंध चवण लॻा त साईं जीअं सिंध जे फ़िक्र जो हिकिड़ो नंढड़ो पियो लॻा ऐं आउं सम्झां थो उन जेको हिते फोरियो कयो आहे दोस्तनि जे दिलि में जाइ जोड़ी आहे कॾहिं त हाणे ॾेखार कॾहिं नंढो निमाइश नामो नमूद कुर्सियूं बि ॾोईंदो दोस्तनि जी ख़िदमत बि कंदो चांहियूं बि पीआरींदो गारियूं बि झलींदो ख़ासि करे लूक चाकराणी जहिड़ी ॾींदो तहिड़ो वठंदो आहे पर इन्हनि में बि मोहबत हूंदी आहे इहे जेके तंज़िया जुमिला मज़ाहिया जुमिला हूंदा आहिनि उन्हनि में बि प्यारु हूंदो आहे उन प्यार जी कख खे करे ॾिठी कान्हे साईं जीअं साहिब जे महफ़िलुनि में रईस करीम बख़्श साईं जो दादलो हूंदो बाबा साहब सकावत तो हिकिड़े पहिरें राग पे कई दफ़ वॼाईंदो छोकिरनि चयो साईं उस्मान फ़क़ीर ॿुधायो पे मिठू जेको हुनजे महफ़िल त चई त छोकिरनि चयो त आपका परवीन चईसि इन रन खे घुरायो था असीं न रपा ॻायूं असांखे ॿुधो कोन था इन छोरनि जे चवण जो थो लॻे जी रईस तोखे यादि आहे त मूंसां इहे वॾा माण्हू वॾे रात केतिरा हुआ तूं सभु छॾे विया पर इहे जिन खे तूं छोराए मां त ॻाढ़ा हुजे इहे मूंसां गॾु बीठा आहिनि ऐं इन्हनि जी राय खे रेटे नथो ऐं करीम बख़्श जे अखियुनि में ॿुढ़ा थी विया उन साईं सां हुजंदी वञो साईं जीअं साहिब वटि कई किताब पंहिंजो ॿई जुल्द खणी आयो चइनि ॾिसी ॾे मूं त अलाए छा हिन में लिखियो आहे मां बाबे मां बि न मुड़ियो आहियां अम्मा मां बि न मुड़ियो आहियां त कंहिं मां न मुड़ियो आहियां उन में मख़दूम तालिबुल मुला जे ख़िलाफ़ थोड़ा जुमला हुआ साईं उहे नरम कया चइसि ही त नरम करे दो मूं तुंहिंजे लाइ जेके जुमला लिखिया आहिनि साईं त उहे प्यार हुजनि मतिलबु इहे ज़िक्र कई त बॉम्बे जे उन में फलाणी उन कोठे जी वो फलाणे ज़मींदार उहा शादी कई फलाणे लाड़काणे जे गुटे उहा शादी कई टीरे कई त साईं चयो त उनजी माउ वई फलाणे सां शादी कई चइसि मां त उहो आहियां चे वारो लफ़्ज़ वरिते पर तूं त को महा चे माना इन हद ते हुजत कंदो ऐं उहे लफ़्ज़ साईं न कढाया ऐं किताब में लिखियल हीअ असांजो दोस्त समाजी ख़िदमत जे में ॾिसो
शहर जो मसइलो हुजे, लाइब्रेरी जो मसइलो हुजे, वरी सकाफ़ती आसार क़दीमा जा मसइला हुजनि, मंसूरा जो मसइलो हुजे, ब्राह्मणाबाद दट जो खंडरनि जो मसइलो हुजे, म्यूज़ियम ठाराइणो हुजे, सिंधियत जी संगत जूं गॾिजाणियूं हुजनि, समाजी रोड फिटल आहे उन लाइ एहतजाज हुजे, मिसिंग पर्सन जो एहतजाज हुजे, जीअं दोस्तनि जो कालाबाग ड्रेन जे ख़िलाफ़ हुजे, ढारियुनि जे आबादकारीअ जे ख़िलाफ़ हुजे। हिन माण्हूअ नौकरीअ खे अॻियां न रखियो, माण्हू नौकरियुनि खे आॾो रखी क़ौम जे मसइलनि खां लवाईंदा आहिनि, पर असां इनखे हर महाज़ ते अॻियां ॾिठो, दोस्तनि सां गॾु ॾिठो। हाणे इहा ख़ूबी जंहिं माण्हू में आहे, उन सां तव्हां प्यार न कंदो, उन सां शाम रिहाण न मल्हाईंदो त कंहिंसां मल्हाईंदो? सिंध सुजाॻी फोरम जो सां आहे, जिन माण्हुनि जो नालो वठले किन सफ़ेद पोशन खे तकड़ी वठी वेंदी आहे, या उन्हनि जा अक़ीदा मुतासिर थींदा आहिनि, या वॾनि ॾाॾनि वारनि खां डिॼी वेंदा आहिनि। हिन त उहे सभु भला राजादार जी मुर्सी भलाई, उनजे पुट जैसीना जी बि डॉक्यूमेंट्रीअ में बि हिसो वरितई, खुशूअ जी वरसी हुजे, रूपले जो ॾींहुं हुजे, हिन हर क़ौमी ॾींहं ते दोस्तनि जो साथ ॾिनो ऐं उन में हिकिड़ो वर्कर थी कमु कयो। कीरत बाबाणीअ लाइ शायदि गोबिंद माली लिखियो या ॿिए चई त हिन राजनि खे हार पाराए, सभिनी खे अॻियां वठी वेंदो, सभिनी खे हार पाराईंदो, पर पोइ आख़िर में सभिनी हथ ऐं गलो ख़ाली हूंदो। उहे साॻा लफ़्ज़ मां गुलशन लाइ चवंदो, हिन अलाए केतिरनि दोस्तनि खे हार पाराया हूंदा, स्टेजुनि ते विहारियो हूंदो, हथनि में हार खणी हूंदे, गले में विधा हूंदे, पर संदसि हथ ख़ाली हूंदा। ऐं अॼु तव्हां उहो हिन खां पलान वरितो आहे, अॼु उहा तव्हां हुनखे मूट ॾिनी आहे, हुन सां शाम मल्हायो था। इहो ॼण तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे, छाकाणि त हू इहो फ़र्ज़ु सदाई अदा कंदो रहियो आहे। असां या सिंधियत जी संगत शहदादपुर या ज़िले जी शाखुनि ॼण त उहो कर्ज़ु मोटायो आहे, ऐं उन लाइ आउं तव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि। ही शाइर आहे शेख अयाज़ यादगार कमेटी, उनजो क्रेडिट सेठ गागलदास ॾांहुं वञे थो, पर उनजा ॿ नंढा कारकुन गुलशन ऐं सागर आहिनि, जिते नाज़ लतीफ़ी खे यादि आहे जॾहिं शेख अयाज़ जी मयत खणी आयासीं त अजीब सूरत आहे, असीं अदीब बसर कोड में हुजूं, उते आयासीं, मिसाल उनखे खणी त आया, हाणे खट किथां मां मूं चयो नाज़ लतीफ़ जो उतां गए हलो था उते, छाकाणि नाज़ लतीफ़ी 81 में मूंसां गॾु जेल में बि रहियो, पर उते वियासीं त हुनजा तेवर फिरियल आहे, खट न ॾींदासीं अयाज़ लाइ। असीं मदद सिंधीअ में असीं मायूस आहियां, असीं ॾिसूं त भाउ खट या ॿोली जेका आहे असांखे अॻे पुॼी वई आहे, ख़बर न आहे केरु खणी आयो। वरी रैलियूं बि हुयूं, चयोसि हाणे मथां गाजर ॾिसूं त उहो रज़ाक चलियो असांजो हूंदो अंसारी, अड़ो उहो अजर खणी आयो, वरी ॿिया खोड़ अजर खणी अंदरि वियासीं, चयोसि भाउ मुले खे चयो थो विया, ख़बर पई त भिटाईअ जो कुंजीदार जेको सो अॻियां पाणीअ जी पुनल फ़क़ीर अची बीठो त नमाज़ मां थो पढ़ाए। त
उन वक्त बि गुल हसन असां सां गॾु मौजूदु, सागर असां सां गॾु मौजूदु। त गुल हसन महल जो बि माण्हू आहे। हिकिड़ा माण्हू महल जा भाड़िया थींदा आहिनि, उहो माण्हू वज़नदार थिए थो जेको महल ते संगत खे कमु अचे, भले हथे खाली हुजे, पर हमले वारो जन पर तव्हां हथे खारे वक़्त ते पुॼो था त इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहो उसिलो असांजे गुलशन में आहे। रेलवे जे मुलाज़िमनि जी एसोसिएशन अलाए केतिरियूं तंज़ीमुनि जा हिते नाला वरिता विया, हिन जो उन सां वास्तेदारी रही आहे। ऐं उहा वास्तेदारी तंहिंखां पोइ तॾहिं जो कान आहे। असां केतिरा बि दोस्त अचूं, परे खां निकिरंदो ईंदो नूर जड़े अड़े गुलो 8 ॼणा अची वियो त दिलि न लाहींदो, सभिनी जी ख़िदमत थी वेंदी। ख़िदमतगार थियणु मखदूम खां वधीक आहे। ख़ादिम थियण में जेको मज़ो आहे उहो मखदूम थियण में न आहे। इन जो ख़ुदि तालिबुल मौला शहर मूंखे नथो अचे, नसीर अख़्तर पढ़ंदो आहे, हू बि चए थो इहा मखदूमी काॾे कबी त जेको लुत्फ़ जेको मज़ो ख़ादिम थियण में आहे ऐं उहो मखदूम थियण में न आहे। ऐं आख़िर में गुलशन जा ॿ नंढड़ा बेत पढ़ंदुसि। आहूं अर्श उॾाणियूं खणी धरतीअ दुख। बेत लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। तमामु चङनि भलनि शाइरनि जी जे बेतनि जी परख कंदासीं त उन में तव्हांखे झोल नज़र ईंदा, पर गुलशन तमामु ख़ूबसूरत बेत लिखिया आहिनि। आहूं अर्श उॾाणियूं खणी धरतीअ दुख, मारूअ मारूअ मुख फुटनि गुल गुलाब जा। क्षण क्षण चमकनि छेरियूं, नीव नचे जीअं मोर, अंदरि कंहिंसां और मोहन शहर जी नाटड़ी। त हिन जी शाइरीअ में पंहिंजी धरती आहे, धरतीअ जो हुस्न आहे, तहज़ीब जो हुस्न आहे, तारीख़ जो हुस्न आहे, आसार क़दीमा जो हुस्न आहे, ऐं गॾोगॾु क़ौम जो कर्ब आहे, देश जो दर्द आहे, वतन सां थींदड़ वेसा घातिन जो ज़िक्र आहे। हिन जेको कुझु लिखियो आहे उन में हिन जो वतन मौजूदु आहे। ऐं जंहिं माण्हूअ जे मन में ऐं फन में वतन मौजूदु आहे उनखे मान न ॾींदासीं त ॿियो कंहिंखे ॾिनो। मोहम्मद पाए मन में रंडा रोड़िया जिन तंजो सराफन अणतोरो अॻियां में असीं सिंधी अदबी संगत शहदादपुर खे ख़ुशनसीब समझूं था जो साईं ताज जो साहब असांजी सद ते कई आयो। अॼोकी सुरही सांझ जो मुख महिमान। इन खां पहिरीं नंढिड़ो हिकिड़ो ऐलान त जेके बि शाइर दोस्त आहिनि साईं मंसूर लगारी खे पर्चो आहे हथ में, उहे पंहिंजो नालो लिखाइनि, उनजूं महिरबानियूं। ॿियो हिकिड़े ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि करणु नथा चाहियूं पर करे था छॾियूं त असांजी सिंधी अदबी संगत शाख जो अॻूणो सेक्रेटरी, हाणोको कारोबारी कमेटी जो मेंबर हितां गाॾी केरु काए वालियो। जंहिं बि दोस्तनि जे करे गाॾी आहे त बड़ा महिरबानी कोई महफ़ूज़ ताला वाला लॻे या दोस्तनि खे महिरबानी थींदी। दोस्तनि खे हिकिड़े मिंट जी ख़ामोशीअ जो अर्ज़ु कंदुसि। सिंध जो इंतिहाई ख़ूबसूरत शाइर, सिंधी गीत जो सरमूर शाइर स्वरूप चंद शाद गुज़ारे वियो आहे, जंहिंजा 6 शाइरीअ जा मजमूआ ऐं हिकिड़ो शाइरनि ते किताब, उन खां सवाइ कुझु तारीख़ी किताब छपियल आहिनि। अॼु सुबुह जो हैदराबाद में गुज़ारे वियो आहे। उन लाइ 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार।
ही हुआ इल्म अदब ऐं दाहप जा दाता धणी मोहतरम जनाब ताज जोयो साहब। जीअं त अब्दुल्ला साहब तव्हांखे ॿुधायो त असांजे सिंधी अदबी संगत शाख शहदादपुर जे ज़िम्मेवार दोस्त मोहतरम खादर लाखो जी प्रोग्राम के अॻिते वधाईंदे मां दावत खिताब लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे उन महान शख्सियत गुलाब जे गुल जीअं महकंदड़ ऐं ख़ुशबू ॾींदड़ असांजो मान वारो साईं पाण बेशुमार खूबियुनि जा मालिक हुअं त हर माण्हू में महके थी मणिया पर जेकी सिंध ॼणिया तिन जो मट कीन अवां सभिनी जे ताड़ियुनि जे गूंज में इस्तक़बाल कंदा असांजे ऐं अवां सभिनी जे अॼोके हिन प्रोग्राम जो सरवण प्रोग्राम जो महिमान असां सभिनी जी ऐं अवां जी जान असांजो मान वारो साईं मोहतरम जनाब खादिम असां सभिनी जो खादिम असां सभिनी जो भाउ मोहतरम गुल हसन लाखो साहब। अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो कारो भला कदवसी तॾहिं किथे चयो तहीं वेल कयो वचन वेड़ी जन क़ाबिल एतिराम दोस्तो ये लतीफ़ जी ॿोली तकबरी ऐं थोराइतो आहियां सिंधियत जी सनत शहदादपुर जे उन सॼे सथ जो जंहिंजी मोहबती मांडाण मचायो आहे ऐं मोहबती नेड़े हिकिड़ो ॻोठ ॿधो आहे। सच पुछो मन ॾाढो सरो पियो थिए त अॼु चोरी जो चंड असांजे मथां चमकी रहियो आहे ऐं मिठाई सूरमी असांजे घर में आहे ऐं असां सोणी जे अङण ते हिकु महबूब माण्हू सां वेठा आहियूं कुर्ब कचहरियूं कयूं था। सचपुच इहा सिंध मूंखे ॾाढी सुहिणी थी लॻे ऐं हुन सुहिणीअ सिंध जे तव्हां सभिनी सिंधियुनि खे दफ़ो भरी सलाम। दोस्तो शहदादपुर मुंहिंजो ॿियो घरु आहे। मूं मैट्रिक हिन गवर्नमेंट हाई स्कूल मां 1978 में कई आहे। इन स्कूल में साईं दादन भुट्टो असांखे सिंधी पढ़ाईंदो हो। दादन भुट्टो कोर्स खां अलावा असांखे रुॻो शाइरी ॿुधाईंदो हो, शाइरी सम्झाईंदो हो, छो जो पाण वॾो शाइर हो। अच्छा, ॿी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि त जॾहिं आउं हिते पढ़ंदो हुउसि असांजे तरमी जिते असां प्राइमरी पढ़ी ॾिठुसि त असांजे तर में को अॼु ताईं बि असांजे तहलके में को छोकिरियुनि जो स्कूल कोन्हे को, हाई स्कूल कोन्हे को, पर तर में जो को मिडिल स्कूल कोन्हे, तॾहिं रोड रस्ता कोन हुआ। पोइ इल्म जी टांग मलदसी पहुचायो, शहदादपुर पहुचायो, पर नाए ऐं ॾहें जॾहिं इम्तिहान जी मूं तयारी कई त आउं अबड़ा मस्जिद जेका आहे उनजे हुजरे में तयारी कंदो हुउसि ऐं मूंखे यादि थो थिए ॾाढो हाजी नहमद जो ख़बर हुयो जेको अज़ान ॾींदो हो ऐं अज़ान ॾियण खां पोइ फिटाई जा बैत पढ़ंदो जीरो तो ना बाज को जाई मना ये थमी ये थूमी छप्पर तो अच्छा उजाड़ो कहाँ तोखे मालूम सकती। हाँ जाने
अहिड़ा भिटाई जा आशिक़, अहिड़ा भिटाई जा मुअज़्ज़िन, अहिड़ा भिटाई जा मौलवी जेके सिंध में पैदा थी वञनि त घर घर रती गूंजे या सच पुछो त न आउं दुआ जो आहियां त वो हाजी मोहम्मद यूसुफ अबे कि अल्लाह जन्नतूं नसीब करे दे, मूंखे भिटाई सम्झायो पढ़ायो ऐं इहा ई दुआ आउं अॼु ताईं हर वक़्तु पढ़ां थो। ही शहदादपुर शहर मुंहिंजा इलाही क्लास कयो, अधु खां वधीक हिते जा डॉक्टर जेके आहिनि उहे सभु मुंहिंजा क्लास कयो। ही जेको पोयां नूर सिंधी वेठो आहे न, इहो मुंहिंजो नंढो दोस्त आहे। असां हिक ॿिए जा आशिक़ माशिक़ हुआ, पर ही ॾाढो ख़तरनाक आहे। आउं जंहिंसां इश्क कंदो वरी विढ़ाईंदो असांखे। ॻाल्हियूं घणियूं आहिनि, टाइम घणो थी वियो आहे, ॻाल्हियूं पेट भरण में वधी वणंदियूं। ॿाहिरि मुंहुं कयूं कोशिशि करियां छोकिरी तो आउं हिकु अर्ज़ु कयां थो, इल्मु अदब कलम किताब जी इज़त कयो, अदब ऐं अदीब जी इज़त कयो, तख़लीक़ार जी इज़त कयो, सूंह ऐं सच जा साथारी थियो, हक़ जा हामी थियो, धरती जा हामी थियो, इल्म ऐं अमल सां सिंध खे संवारियो। ऐं सच पुछो त आउं हिकिड़ो रोज़ तजदीदी अहद कंदो आहियां। अॼु तव्हांजे साम्हूं वरी तजदीदी अहद थो कयां शाम में त मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी इश्क मुंहिंजे सोने सिंध ऐं हुनजे माण्हुनि सां आहे। ऐं दुआ कयो त आउं उनखे मरण दम ताईं निभायां। मूं बि आहे मौजूदु हिकु सिंध लामौजूद। बस शेख हयात चयो ख़्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे, धरती ज़िंदाबाद त ॿियो छा घुरिजे। महिरबानी।